इसराइल जो तहरान में सदारती ब्यूरो ऐं सलामती काउंसिल जे इमारत ते 100 जंगी जहाज़नि सां हमिलो। ईरान में शहीदनि जो अंग 787 थी वियो। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त लीडरशिप कॉम्प्लेक्स ते 250 बम किराया विया आहिनि। गुज़िरियल 30 कलाकनि जे दौरान ईरान ते 2000 बम हया विया। ईरानी हलाले अहमर मूजिबि अमरीकी ऐं इसराइली हमलनि में ईरान जे 153 शहरनि खे निशानो बणायो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ईरान जो वक़्ती दिफ़ा वारो वज़ीर मजीद बिन अल रज़ा बि इसराइली ऐं अमरीकी हमले में शहीद थी वियो आहे। ईरान में मनाब स्कूल ते अमरीकी ऐं इसराइली हमले में शहीद थियल 180 ॼणनि जी जनाज़ निमाज़ ऐं तदफ़ीन कई वई। हज़ारें सोगवारनि मनाब स्कूल हमले में शहीद थियलनि जे जनाज़ निमाज़ में शिरकत कई। जनाज़ा खॼण दौरान सोगवारनि अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। जंग जी हालत में आहियूं पर ईरान में हुकूमती सरगर्मियूं जारी आहिनि। सूबाई गवर्नरनि सां सिधी रीत राब्ते में आहियूं। सूरत हाल गैर मामूली आहे पर मुल्की निज़ाम रुकियो न आहे। सॼे मुल्क में मामूल जूं सरगर्मियूं हलंदड़ आहिनि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो सोशल मीडिया ते बयान। ईरान जा बि इसराइल ते जवाबी हमला। विच इसराइल में ईरानी मीज़ाइल करण सबबि केतिराई शहरी ज़ख़्मी। ईरानी मीज़ाइलनि हमलनि में इसराइल जे केतिरनि शहरनि में तबाही मचाए छॾी। इमारतूं मलबे जो ढेर बणिजी वयूं। इसराइली शहरी बंकरनि में लिकण ते मजबूर थी विया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जी फ़ौजी सलाहियत ऐं क़यादत ख़तमु थी चुकी आहे। ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो पर हाणे देरि थी चुकी आहे। पाकिस्तान दिलि ऐं जान सां ईरान सां गॾु बीठल आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़चीअ सां राब्तो करे ईरान ते हमले जी मज़म्मत कई। सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जे शहादत ते वज़ीर आज़म हुकूमत ऐं अवाम तरफ़ां ताज़ियत कई। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सेनेट इजलास खे ख़िताब। नायब वज़ीर आज़म आयतुल्लाह ख़ामनई जे शहादत ते वज़ीर आज़म जो ताज़ियती पैगाम ऐवान में पढ़ी ॿुधायो। संदसि चवणु आहे त आयतुल्लाह ख़ामनई जो क़त्ल आलमी क़ानूननि जी भञकिणी आहे। पुरअमन मक़सदनि लाइ एटमी तवानाई हासिलु करणु ईरान जो हक़ु आहे। ईरान असांजो पाड़ेसरी ऐं मुस्लमान बिरादर मुल्क आहे। ईरान मसइले जे हल लाइ असां ॾाढियूं कोशिशूं कयूं। बैकडोर में ईरान मसइले खे हल करण जी भरपूर कोशिशि करे रहिया हुआसीं। सफ़ारती हल ते ज़ोर ॾिनो। पाकिस्तान जे कोशिशुनि जे हवाले सां ईरानी क़यादत खे चङी रीत ॼाण आहे। ईरान ते हमले खां पोइ तुर्किया, मालदीव, बांग्लादेश, फ़लस्तीन ऐं ईरान जे परॾेही वज़ीरनि सां राब्ता कया। उज़्बेकिस्तान, सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, क़तर ऐं ओमान जे परॾेही वज़ीरनि सां बि ॻाल्हि ॿोल थी। ईरान जा विच ओभर में मौजूदु अमेरिकी अॾनि ते 450 मिसाइल ऐं 1000 खां वधीक ड्रोन हमला। बहरीन, इराक़, क़तर, UAE ऐं कुवैत में अमेरिकी अॾनि खे निशानो बणायो वियो। सऊदी अरब जे गादी वारे शहर रियाज़ में बि अमेरिकी सिफ़ारत खाने ते ड्रोन हमलो कयो वियो। सऊदी बचाव वारी वज़ारत तस्दीक़ करे छॾी। सऊदी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त अमेरिकी सिफ़ारत खाने जी इमारत सां 2 ड्रोन टकराइजी विया। ड्रोन हमले सबबि बाहि लॻी ऐं इमारत जे हिकु हिसे खे जुज़वी नुक़सानु पहुतो। दुबई में ऑस्ट्रेलियावी फ़ौजी अॾे खे बि ड्रोन ज़रिए निशानो बणायो वियो। ईरान जो बहरीन में मौजूदु अमेरिकी फ़िज़ाई अॾो बि तबाह करण जी दावा। क़तर पारां ईरान जा 98 बैलिस्टिक मिसाइल ऐं 24 तबाह करण जी दावा। ईरान ओमान में थियल हमलनि खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी। UAE जी दिफ़ा वारी वज़ारत चयो आहे त पंहिंजी सरज़मीन जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। गॾियल अरब इमारात ते 186 मीज़ाइल फ़ायर कया विया। असां 172 मीज़ाइल तबाह कया। तोपखाना ड्रगे अरसे ताईं फ़ज़ाई ख़तरा रोकण जी सलाहियत रखनि था। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे UAE जे बचाव वारे वज़ीर जो चवणु हो त आलमी क़ानून जी भञकिणी न अॻु क़बूल कई हुई, न हाणे कंदासीं। असांजी सरज़मीन ते को बि मीज़ाइल सिधी रीत नाहे किरियो। हिकु मलबो किरियो आहे। UAE में थियल हमलनि में 3 ॼणा मारिजी विया ऐं 68 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जेको बि नुक़सानु थियो आहे उहो मीज़ाइल या ड्रोन सबबि नाहे थियो पर मलबो करण सबबि थियो आहे। असांजे डिफेंस सिस्टम मीज़ाइल ऐं ड्रोन्स खे वक़्त ते नाकारा बणायो। मुल्की ख़ुदि मुख़्तियारीअ ते को बि समझोतो न कंदासीं। अमेरिका जे विच ओभर जे 14 मुल्कनि मां पंहिंजनि शहरनि खे जल्द निकिरण जी हिदायत। अमेरिकी इख़्तियारनि जो चवणु आहे त बहरीन, मिस्र, ईरान, इराक़, इसराइल, उर्दन, कुवैत, लिबनान मां अमेरिकी शहरी निकिरी वञनि। ओमान, क़तर, सऊदी अरब, शाम, गॾियल अरब इमारतुनि, यमन मां बि अमेरिकी शहरी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी वञनि। ईरान ते सख़्त तरीन हमलो थियणु अञा बाक़ी आहे। ईरान में ज़मीनी फ़ौज दाख़िल करण जी तयारी नाहे कई वई। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो ख़बरदार करे छॾियो। अमरीकी परॾेही वज़ीर दावा कई आहे त ईरान में रुजीन चेंज अमरीकी फ़ौजी ऑपरेशन जो बाज़ाब्ता हदफ़ नाहे।
अमेरिका जो मुकमल ध्यानु ईरान जे मिज़ाइल प्रोग्राम उन जी तयारी जी सलाहियत ऐं सामूंडी ताक़त खे तबाह करण ते खुतल आहे। इन ॻाल्हि खे यकीनी बणाइणो आहे त ईरान वटि कंहिं सूरत में एटमी हथियार न हुजनि। जेकॾहिं ईरानी अवाम पाण मौजूदा हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे त अमेरिका उनखे सुठो सवण सम्झंदो। जेकॾहिं डोनाल्ड ट्रंप ईरान में हुकूमत बदिलण जी कोशिश वारी चरियाइप वारो रस्तो बंदि न कयो त यकीनी तौर ते टीं आलमी जंग शुरू थी वेंदी। रूसी सलामती काउंसिल जे नाइब सरबराह दिमित्री मेदवेदेव जो इंटरव्यू संदसि चवणु आहे त ईरान त अमेरिका ऐं इसराइल जा हमला बर्दाश्त करे वठंदो, पर हमला करे अमेरिका ईरानी क़ौम खे मुतहद करे छॾियो आहे। ईरान ॿीणी कोशिश कंदो त हू न्यूक्लियर हथियार हासिल करे। ईरान ख़िलाफ़ अमरीकी फ़ौजी क़दमनि ते अमेरिका में सियासी तक़रार शिदत अख़्तियार करे वियो। अमरीकी कांग्रेस में फ़ौजी कार्रवाई रोकण वारो ठहराउ ते हलंदड़ हफ़्ते वोटिंग जो इम्कान। अमरीकी कांग्रेस में ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई ते ठहराउ पेश कयो वियो हो। डेमोक्रेट सदर डोनाल्ड ट्रंप जे ईरान पॉलिसीअ खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। वार पावर्स एक्ट तहत कार्रवाई खां पहिरियां सदर जी कांग्रेस सां मुशावरत लाज़मी करार। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मौजूदा आलमी सूरत हाल ते अहम फ़ैसिलो करे वरितो। मुख़ालिफ़ धुर अॻुवाणनि ऐं सियासी जमातुनि खे विच ओभर ऐं ईरान इसराइल जंग ते इन कैमरा ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म जो सियासी मामलनि वारो सलाहकार राणा सनाउल्लाह पार्लिमानी अपोज़िशन लीडर सां राब्तो कंदो। सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जे पार्लिमानी अॻुवाणनि खे सुभाणे सुबुह जो 11 वॻे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां पीपल्स पार्टी जे पार्लियामानी वफ़द जी मुलाक़ात, मुल्क जे मौजूदा सियासी सूरत हाल ते मुशावरत, ख़िते जे सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि थी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जे अहम इत्तेहादी जमायत आहे। मुल्की तामीर ऐं तरक़ीअ लाइ अहम फ़ैसिलनि में पीपल्स पार्टी हुकूमत जो हर क़दम साथ ॾिनो, जंहिं ते उनजो थोराइतो आहियां। पीपी वफ़द में सेनेटर श्री रहमान, राजा परवेज़ अशरफ, सैयद नवीद कमर ऐं एजाज़ जखरानी शामिल हुआ। मुलाक़ात में साफ़दार, एहसन इक़बाल, आज़म नज़ीर ताड़ड़ ऐं राणा सनाउल्लाह भी शरीक हुआ। अफ़गान तालिबान उत्तर बलोचिस्तान में 16 हंधनि ते ज़मीनी हमला कया। किला सैफुल्ला, नौशकी ऐं चमन ज़िलनि में 16 हंधनि ते ज़मीनी हमला कया विया। अफ़गान तालिबान 25 हंधनि ते पाक फ़ौज ख़िलाफ़ फायर रेड जूं कार्रवायूं कयूं। सभिनी हंधनि ते हमलनि खे असराइते तरीक़े सां नाकाम बणायो वियो। अफ़गान तालिबान ऐं फितनल अल ख़वारिज जा 27 दहशतगर्द मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। वतन जो दिफ़ा कंदे AFC बलोचिस्तान नॉर्थ जो हिकु जवान शहीद, 5 ज़ख़्मी थी पिया। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर तारड़ जो बयानु। ख़िते में छिकताइण वारी सूरत हाल सबबि पाकिस्तान मां अॼु बि गॾियल अरब इमारतुनि, बहरेन, कुवैत ऐं क़तर समेत विच ओभर जे ॿियनि मुल्कनि जूं 116 उॾामूं रद्द कयूं वयूं। कराची एयरपोर्ट मां दुबई, अबूज़हबी, क़तर, शारजा, कुवैत ऐं बहरेन जूं 32 उॾामूं रद्द। विच ओभर जी सूरत हाल सबबि फ़िज़ाई हदुनि जी बंदिश खां पोइ हिकिड़े गैर मुल्की जहाज़ 28 फरवरी खां कराची एयरपोर्ट जे पार्किंग में मौजूदु। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी कमर्शियल उॾामुनि लाइ पाकिस्तान जी फ़िज़ाई हदुनि जी बंदिश वारनि ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। PAA तरफ़ां जारी नोट में चयो वियो आहे त ताज़ो ई सोशल मीडिया ऐं कुझु मीडिया ते पाकिस्तान जूं फ़िज़ाई हदूं कमर्शियल उॾामुनि लाइ जुज़वी तौर ते बंदि करण जूं ख़बरूं साम्हूं आयूं, जेकी गुमराह कंदड़ आहिनि। फ़िज़ाई हदुनि बाबति हिकु मामूल जो ऑपरेशनल इतला आहे। उन में सिर्फ़ु कराची ऐं लाहौर फ्लाइट इंफॉर्मेशन रेंजर्स अंदरि मख़सूस एयर ट्रैफ़िक सर्विसिस रूट सेगमेंट्स जी आर्ज़ी अदम दस्तियाबी जो ऐलान कयो वियो, जे मुताबिक़ 3 खां 31 मार्च ताईं रोज़ानो मख़सूस वक़्तनि में ग्राउंड खां लामहदूद ऊचाई ताईं बंदि रहंदा। कराची में अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाज, हंगामे ऐं भञिड़ा जा 3 धार केस दाख़िल। डॉक्स पुलिस सरकार जे फ़रियाद ते एहतजाज, हंगामे ऐं भञिड़ा जा केस दाख़िल कया विया। केसनि में क़त्ल, क़ातिलाणे हमले, दहशतगर्दी, हंगामे ऐं भञिड़ा जा कलम शामिल। FIR जे मतन में चयो वियो आहे त मज़हबी जमायत पारां अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाज कयो वियो। 150 खां 200 माण्हू मौजूदु हुआ। कुझु कौंसल खाने अंदरि दाख़िल थिया। मुज़ाहिरीन कौंसल खाने में भञिड़ा ऐं बाहि लॻाइण जी कोशिश कई। हुजूम में शामिल कुझु माण्हू फायरिंग बि कई। भारतीय कांग्रेस पार्टी जी सदर सोनिया गांधी जा मोदी सरकार ते इसराइल जे आॾो झुकण जो इल्ज़ाम। भारतीय मैगज़ीन में शाया थियल मज़मून में सोनिया गांधी लिखियो आहे त भारत ईरान जहिड़े इतिहादी खे नज़रअंदाज़ करे मोदी इसराइल जी हिमायत में भारतीय सिफ़ारती आज़ादी जो सौदो कयो। मोदी सरकार पुराणे इतिहादी ईरान जो ॾुखे वक़्त में साथ न ॾिनो।
ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत ते ख़ामोशी इख्तियार कई वई। मोदी जी ख़ामोशी सबूत है तो भारत आज़ाद परॾेही पॉलिसी तां हथ खणी चुको है। बहरान वक़्तु भारतीय सरकार जो रवैयो सिफ़ारतकारी जो रवैयो न पर इख़लाक़ी बुज़दली है। भारत तारीख़ी तौर ते इसराइल ऐं ईरान विच में निहायत मुहतात तवाज़ुन क़ाइमु रखंदो आयो आहे, पर हाणे मोदी उनखे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। ऐं हफ़्त ज़ुबान शाइर हज़रत सचल सरमस्त जे सालियाने उर्स जूं गैर सरकारी तक़रीबूं रानीपुर वेझो दराज़ा शरीफ़ में शुरू। मज़ार के गुसल दौरान ईरान सां यकजहती तौर सूफ़ी सुंग रोके 2 मिनटनि जी ख़ामोशी इख्तियार कई वई। दरगाह जे सज्जादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल हक़ सूफ़ी सुंग ऐं सरमस्त जमात जे मुरीदनि सां गॾु मज़ार ते अर्के गुलाब सां गुसल ॾिनो। सुभाणे सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह सिंध जो वॾो वज़ीर मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े कंदो। उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।